नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त जाती जे सीनियर सहाफ़ी नवाज शेख ते क़ातिलाणे हमलो कंदड़ जाती जे वयाजी बााثर वापारी محمد खान उर्फ मامون ميمڻ जी गिरफ़्तारी न थियण ते जाती जे सहाफ़ियुनि जो अहम इजलास थी गुज़रियो, जंहिंमें सहाफ़ी ज़ाहिद इसाक सुमरो, मोहसिन थईम, अकबर थईम ऐं ॿियनि सहाफ़ियुनि शिरकत कई। इजलास में सहाफ़ियुनि अहिड़े वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे SSP सजावल साई अज़ीज़ खां मुतालबो कयो आहे त सहाफ़ी नवाज शेख ते क़ातिलाणो हमलो कंदड़ बााثर जवाबदार محمد खान उर्फ मامون ميمڻ खे फौरी तौर गिरफ़्तार करे कानून जे कटकड़े में आणी सीनियर सहाफ़ी नवाज शेख सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त सहाफ़ी वफ़न जी सूरत में जाती थाणे ते पहुची SHO जाती गुल मोहम्मद सां मुलाक़ात कई आहे, जंहिं बाद ज़ख़्मी सहाफ़ी नवाज शेख जी फरियाद ते हमलावर محمد खान उर्फ मامون ميمڻ ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।